सूफिया जी छा ॻाल्हि आहे राणी, तबियत ठीक आहे ना? न कुछ थियो आहे छा? कुछ भी न। वरी सीरियस छो आई? हो कहिड़ो नचंदी कुॾंदी वतंदी आहियां मां। नाराज आई? कहिड़ी ॻाल्हि ते? सोफिया, मां तुंहिंजे साम्हूं हथ थी ॿधां, अम्मीअ जो नालो न खणिजां, न त अम्मी जे लाइ मुसीबत थी वेंदी। राणी, मूं पुछो कहिड़ी ॻाल्हि ते नाराज आई? मां कंहिं बि ॻाल्हि ते नाराज़ न तव्हां खां। चलो शुक्र आहे। मुझे हिकिड़ी ॻाल्हि गौर सां ॿुध मुंहिंजी राणी। मुंहिंजो हिकिड़ो दोस्त आहे, गिह जी फैक्ट्री हणणु चाहे थो। मुनाफ़े वारो कारोबार आहे। मां हुन शेयर करणु चाहियां थो, अधो अधु। अच्छा पोइ? तो पोइ मसालो रुगो थोरो पैसनि जो पियो थिए बस। असल में एतिरा पैसा किथां अचनि? त पोइ तव्हां पंहिंजे लाइ मसइलो छो थो पैदा कयो? जेकॾहिं तव्हां वटि पैसा न आहिनि, तव्हांखे कहिड़ी ज़रूरत है कारोबार करण जी? सुफिया, असल में मसालो पैदा थी चुको है। मां कुछ पैसा ॾेई चुको आहियां। बाक़ी रुगो 3 करोड़ रुपया उनखे ॾियणा आहिनि बस। सुफिया, तमामु वॾो कारोबार आहे, करोड़नि जी आमदनी आहे। तॾहिं त मां हिन में जेको आहे इंटरेस्टेड थियो आहियां। त पोइ तव्हां बाक़ी पैसनि जे लाइ कोन सोचियो आहे? त एतिरा पैसा तव्हां वटि किथां ईंदा? सोचो आहे। सुफिया, तूं पंहिंजी ज़मीन जो 18 पावर मूंखे ॾेई छॾ, मसइलो हल थी वेंदो। उन सां कहिड़ो मसइलो हल थींदो? पंहिंजी शाहूकारी ज़मीन सां मिलाए उनखे विकिरो करे था छॾियूं, पोइ सॼो कारोबार पंहिंजो थी वेंदो। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंध टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।